आसिन वाक़िया कंदासीं। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे भाम सैदाबाद जो, जिथे रोड हादसे में 2 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। भाम सैदाबाद मां ख़बराबाद ताईं पहुचा आहियूं पिया। रोड हादसे में 2 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयूं था। निज़ामुद्दीन गंभीर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। निज़ाम गंभीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हादसे बाबति आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त भामसिदाबाद एंड हाईवे रोड सेवण टंडो शहबाज़ी पुल ते जीप ऐं टमाटनि सां भरियल शहज़ोर गाॾी विच में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर जो हादसो पेश आयो। मां तव्हांखे ॿुधायां त जंहिं नतीजे में DSP सेवण जी पुलिस मोबाइल पिणु टक्कर जे ज़िद में अची वई। हादसे दौरान पुलिस मोबाइल में सुवार 2 पुलिस एहलकार अकरम होठो ऐं ममताज़ सोलंकी समेत ॿिया पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधायां त ज़ख़्मियुनि में शहज़ोर गाॾीअ जो ड्राइवर नूर खोसो, इरफान ॾेपर ऐं जीप जो ड्राइवर मोहम्मद अकरम बि शामिल आहिनि। वाक़े जो इतला मिलण ते वनसाए पुलिस इंचार्ज तालका सेवण मंज़ूर हुसैन दल वाक़े वारे हंधि पहुची, जंहिं बैदि सभिनी ज़ख़्मियुनि खे 1122 एम्बुलेंस घुराए फौरी तौर ते सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट इस्पताल सेवण ॾांहुं मुंतकिल कयो। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधायां त इस्पताल में जेके ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद हिन वक़्तु फ़िलहाल मुराद खां आदि कयो पियो वञे, जॾहिं त पुलिस एहलकार जो खे बि जेके ज़ख़्म आहिनि ऐं जेको ड्राइवर जीप जो आहे उहो बि ज़ख़्मी आहे। उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त DSP खे पिणु मामूली ज़ख़्मी थी वियो आहे। जॾहिं त पुलिस 15 इंचार्ज सेवन मंज़ूर हुसैन दल ऐं ॿियनि जो इहो चयो आहे त वाक़े जी इंक्वायरी करे रहिया आहियूं त वाक़ियो कहिड़े तरीक़े सां पेश आयो। जी निज़ामुद्दीन गंभीर, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।